नासिन ज़िक्र कंदासीं कराची जे तकिने 237 जो वोटिंग जो अमल जारी है। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद है धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी। जी इसाक, छा सूरत हाल आहे हिन वक्त आगाह कजो। आज बिल्कुल असां इन टाइम मौजूद आहियूं मलीर वारे इलाइक़े में NA 237 वारे तख़्ते जिते जेको वोटिंग जो अमल आहे इंतहाई सुस्त पियो नज़र अचे। पर इन हवाले सां मां उन मरकज़ी पोलिंग जे गेट ते मौजूद आहियां जिते जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे इंतहाई सख़्त आहिनि। मुंहिंजे पोयों तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त जेके पुलिस जा जवान आहिनि उहे सिक्योरिटी जे इंतज़ाम लाइ हिते मुक़ररु कया विया आहिनि। उन सां गॾोगॾु रेंजर्स जा जेके एहलकार आहिनि उहे बि मुक़ररु कया विया आहिनि, हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। ऐं क़ौमी तक आहे जिते PTI PSP ऐं PP जा जेके अॻवान आहिनि उहे हिते बीठल आहिनि ऐं इन जो इंतज़ारु रहंदो त शाम जो कहिड़े अॻवान जे हक़ में जेको आहे पोलिंग फ़ैसिलो करे थी ऐं कहिड़ा जेके वोटरनि पंहिंजे अॻवान खे खटाइनि था। त इन हवाले सां इहो इंतज़ारु ज़रूरु रहंदो। पर हिन टाइम सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। वक़्तनि ब वक़्तनि रेंजर्स ऐं पुलिस पारां हिते जेके बि पोलिंग स्टेशन आहिनि उते जेको हिफ़ाज़त जे लाइ गश्त करे पई। ऐं हिन टाइम जेके नौजवान आहिनि पुलिस जा जेके जवान आहिनि उहे मुंहिंजो पोयों तव्हां ॾिसी सघंदा हूंदो त हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। वोटिंग जी ॻाल्हि कजे त वोटिंग जो अमल जेको आहे उहो जारी आहे। उन सां गॾोगॾु अगरि जेंट्स आहिनि त उन सां गॾोगॾु लेडीज़ जेके पुलिस एहलकार आहिनि उहे बि जेको आहे हिते मुक़ररु कयूं आहिनि। तमामु घणो अंग मौजूदु आहे जेको आहे हिते हिन जेको आहे क़ौमी तक ते 237 वारे ते अंदरि ऐं ॿाहिरि जेको आहे पुलिस जी जेकी सिक्योरिटी आहे उहा सख़्तु कई वई आहे। अंदरि बि जेको आहे कंहिंखे बि जेको आहे कार्ड खां सवाइ खणी वञण जी इजाज़त न पई ॾिनी वञे। मोबाइल अलाउ न आहे हिते ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उन्हनि जे लाइ बि मना कई वई आहे।